अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। मनी लॉन्ड्रिंग केस में अदालत फर्द जुर्म लागू करण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 7 सेप्टेम्बर ते तलब करे वरितो। लाहौर जी अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी लाहौर जी अदालत में ॿुधणी दौरान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज पारां हाज़िरीअ खां 1 ॾींहं जी छूट जी दरख़्वास्त हमज़ा शहबाज जे वकील संदसि मेडिकल रिपोर्टूं अदालत में पेश कयूं। शहबाज शरीफ जे वकील चयो त शहबाज शरीफ गुज़िरियल राति इस्लामाबाद खां लाहौर अचणो हुयो पर मौसम जी ख़ाबीअ सबब खेसि सफ़र करण खां रोकियो वियो। ॿुधणीअ दौरान FIA इश्तिहारी जाबदार सुलेमान शहबाज जी मिल्कियतुनि जो रिकॉर्ड ऐं शरीक जाबदार मक़सूद जी मौत जो सर्टिफिकेट अदालत में पेश कयो। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे फर्द जुर्म लाइ तलब कंदे केस जी ॿुधणी 7 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। चौमासे बरसातुनि जी सिंधु दरिया तोड़े नए में चाढ़ सिंधु नदीअ जी कची जी पट्टी में केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। बलूचिस्तान मौला नई वेही अचण बैदि झल मक्सी में बोड पाणी सिंध जे हदुनि में दाख़िल थी वहण लॻो। पाणीअ जो वहिकिरो 1.5 लख क्यूसिक ताईं पहुची वियो। मौला नई जो 7 फुट 2 इंच सिंधु दरिया में पाणी सरहदुनि वटां गुज़रण लॻो। शहदाद कोट भरिसां बचाव बंद जे ओभर वारा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। हज़ारे माण्हू फासी पिया। खाधे पीते जे शयुनि ऐं दवाउनि जी खोट पैदा थी वई। बलूचिस्तान जे उते इलाक़नि में लाॻातार बरसातुनि सबब आयल ॿोॾ सबब कोयटा ज़ियारत शाहरा केतिरे हंधनि ते ॿुॾी वयूं। केतिरियूं गाॾियूं फासी पयूं। ज़ियारत खां ईंदड़ वेंदड़ सयाह मुश्किलातुनि जे वर चढ़ी विया। लैंड स्लाइडिंग सबब हरनाए कोयटा शाहरा ते गाॾियुनि जी अच वञ बंद। पाक अफ़गान बॉर्डर बाबे दोस्ती बि बंद। पाक ईरान रेलवे ऐं रोड जो राबितो बि कटिजी वियो। सिंधु बलूचिस्तान खे मिलाईंदड़ फौजदार शहदाद कोट ऐं M8 क़ौमी शाहरा बि ख़राब मौसम जे करे बंद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु झल मक्सी पहुची ॿोॾ मुतासिर इलाक़नि जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वठी रहियो आहे। वज़ीर आज़म हेलीकॉप्टर ज़रिए झल मक्सी में लैंड करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ MPA तारिक मक्सी, नादिर मक्सी, आमिर मक्सी सां गॾिजी ॿोॾ जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म जी आमद खां अॻु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मंछर ढंढ जो दौरो। वॾे वज़ीर ॿोॾ सूरतहाल जो जाइज़ो वरितो। आपाशी खाते पारां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त मंछर ढंढ में बलूचिस्तान मां ईंदड़ पाणी बि दाख़िल थींदो आहे। बरसाती पाणी सेवण जे 4 ॻोठनि में दाख़िल थियो। बरसाती पाणी सबब 65 घरनि खे नुक़सान पहुतो। वफ़ाक़ी काबीना लग्ज़री ऐं गैर ज़रूरी शयुनि जी आमदनी वापार ते लागू पाबंदी हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना खां सर्कुलेशन ज़रिए काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी वरिती वई। वफ़ाक़ी काबीना पारां इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वई। गाॾियुनि, मोबाइल ऐं घरेलू इस्तेमाल वारनि शयुनि जी आमदनी वापार ते पाबंदी बरक़रार रहंदी। PTI चेयरमैन इमरान खान खे वॾो अदालती रिलीफ। 55,000 जे मुतलकन एवज़ इमरान खान जे लॉन्ग मार्च दौरान भञ डाह समेत 10 केसनि में ज़मानत मंसूर। इमरान खान इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में सख़्त पहिरे हेठि पेश।
इमरान खान पारां बाबर अवान वकील तौर पेश थियो। अदालत 5,000 जे मुचलकन एवज़ इमरान खान जूं 10 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे छॾियूं। मुस्लिम लीग नून पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड खे अदालत में चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट में दाख़िल पिटीशन में नए चूंडियल स्पीकर समेत ॿियनि खे धुर बणायो वियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान अता तारड़ चयो आहे त पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड में धांधली थी आहे। पंजाब असेंबली जे स्पीकर वारी चूंड कारादम करार ॾिनी वञे। अता तारड़ मूजिब हू पंहिंजे हक़ लाइ लाहौर हाई कोर्ट वेंदा। हीअ रुॻो 4 ॾींहनि जी हुकूमत आहे। काफ लीग PTI खे हाई चेक करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही पॉलिसी बाबति इमरान ख़ान जूं दावाऊं थुॾे छॾियूं। बिलावल भुट्टो चयो आहे त परॾेही पॉलिसी कमज़ोर थियण वारन इमरान ख़ान जे दावनि में का बि सदाकत नाहे। हू माण्हुनि जे लाइ इक़्तिसादी मौक़िया ॻोल्हण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। अमेरिका समेत समूरनि मुल्कनि सां माशी लाॻापनि खे हथी ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजी हुकूमत में अमेरिका सां लाॻापा ठाहिण जी कोशिश कई। लाॻापा बणाइण में नाकाम रहियो त उन में सदन कहिड़ो ॾोह आहे। गुज़िरियल हुकूमत रुगो पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ियो। PIA में बहितरीअ जी गुंजाइश मौजूद आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक चयो त जेको कमु न कंदो उन जी इदारे में गुंजाइश नाहे। हाणे थींदड़ भर्तियुनि में मुंहिंजो को बि अमल दख़ल नाहे। सखर ऐं DI खान एयरपोर्ट खे आलमी मयार जो बणायो वेंदो। इमरान खान ख़ैरात जे पैसनि खे पार्टी जी सियासत लाइ इस्तेमाल करण जो जवाब ॾे। सो समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इमरान खान मुल्क जी मईशत ऐं सिक्योरिटी खे कमज़ोर कयो। पाकिस्तान जो वॾो ख़तरो इमरान खान ऐं उन जी आंदल फॉरेन फंडिंग आहे। अमेरिका खां फंडिंग वठण वारा मुल्कनि जी सिक्योरिटी जा ठेकेदार न बणजनि। इमरान खान पंहिंजे इक़्तिदार में मुल्क खे कमज़ोर, कश्मीर जो सौदो ऐं फॉरेन फंडर्स खे ख़ुशि कयो। मुल्क में महांगाई जी शरह 37.6% ताईं पहुची वई। शुमारियात खाते मूजिब हिकु हफ़्ते अंदरि महांगाई जी शरह रिकॉर्ड 3.68% वधी आहे। दालियूं, गोश्त, टमाटा ऐं LPG जे घरेलू सिलेंडर समेत आम वाहिपे जे 30 ज़रूरी शयुनि जे अघनि में वाध आई आहे। आम वाहिपे जे 7 शयुनि जे अघनि में हफ़्ते अंदरि घटिताई आई आहे। कोरोना जी वबा वधीक 3 ॼणनि खे हयाती खसे वरिती। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में 605 नवनि केस जी तस्दीक थी आहे। मुल्क में हकारी केसनि जी शरह 3.15% रही। NIH मूजिब मुल्क में इलाज हेठि 176 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। कराची जे गाज़ी ॻोठ में घर ढहण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई। पुलिस एहतजाज कंदड़नि जी कैंप पटे छॾी। चकरियूं, पुलिस जी शेलिंग ऐं लठबाज़ी में केतिराई ज़ख़्मी थी पिया। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह नोटिस वठे, खेनि इंसाफ़ फ़राहम कई वञे। जकाबाद बदनाम ॾोहारी लाल मीर गुलवाणी जखराणी मुबैना मुक़ाबले में माची वियो। SSP जकाबाद डॉक्टर सुमेर नूरचंदा मूजिब जकाबाद भरिसां मौलादाद थाणे जी हद में पुलिस ऐं धाड़ियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। गोली लॻण करे लाल मीर गुलवाणी जखराणी माची वियो। संदसि कब्ज़े मां हिकु किलाशनकोफ हथ कई वई आहे।